अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध मॉर्निंग। मां आहियां यसरा खून। उम्मीद आहे त अवां सभु ख़ैरियत सां हूंदो ऐं सिंध मॉर्निंग जे प्रोग्राम में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां भली कार। जीअं त नाज़रीन असांजी कोशिशि हूंदी आहे त असां अवां ॾो हर रोज़ हिकु ख़बर हिकु इशू सॼी सिंध मां खणी ईंदा आहियूं। सो नाज़रीन अॼु असां जेका ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं या जेको हिकिड़ो इशू आहे उहो दादू ज़िले सां कनेक्टेड आहे, जंहिंमें जीअं त असांखे ख़बर आहे त सिंध मौसमियाती तब्दीली, गर्मी जी शिदत, पाणी जी खोट जहिड़नि संगीन मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। ॿिए पासे ॿेलनि जी बेरहमानी वाढी बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। ॿुधायो पियो वञे त दादू ज़िले जे काछे वारे इलाइक़े में ॼार ऐं कुंडीअ जहिड़ा नायाब वण लॻभॻि 80% ख़तमु थी चुका आहिनि। ॿेले खाते जे हज़ारनि एकड़ ज़मीन ते कब्ज़नि थियण जूं बि रिपोर्टूं साम्हूं अची रहियूं आहिनि। हैरत जी ॻाल्हि आहे त अञा हाई कोर्ट पारां वणनि जी वाढी रोकण जा हुकुम मौजूदु हुजण बावजूद बि गैर कानूनी वाढी जारी आहे। आख़िर इन जो ज़िम्मेवार केरु आहे? इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं दादू मां सिंध वॉइस जे रिपोर्टर अला बख्श ख़ुश्क, जेके असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। जीअं अला बख्श ख़ुश्क, ॿुधायो त दादू ज़िले जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में वणनि जी वाढी थिए पई? ॾिसो, दादू ज़िलो जेको आहे उहो पंहिंजी जाग्राफी हैसियत सां पंहिंजी तारीख़ रखे थो। उन हवाले सां दादू जो हिकिड़ो इलाइक़ो आहे कचो, जंहिंमें जेको ॿेले खाते जा ॿेला हूंदा हुआ माज़ी में, जी ऐं ॿियो आहे काछो जेको जोही तालुको आहे, जंहिंमें मां ॿुधायां त उते बि नायाब नस्ल जा जेके वण आहिनि उहे हूंदा हुआ। हाणे हिन महिल ताज़ी दादू ज़िले जे कचे ऐं काछे जी सूरतहाल इहा आहे त दादू ज़िले जे तक़रीबन ॿेले खाते जी 34,423 एकड़ एराज़ी सरकारी ज़मीन हुई, जंहिं ते आउं खे ॿुधाईंदो हलां त 8 ॿेला हुआ, जंहिंमें केटी ललिया, केटी बागबान, कचो सीता, भोटी, कचो मगसी, मोना ऐं कासिम नारी, इहे दादू ज़िले जा ॿेला सरबा कंहिं पंहिंजी तारीख़ में, जिते वॾा वॾा जेके वण हूंदा हुआ। पर बदकिस्मती सां हिन महिल जेका सूरत हाल इहा आहे त उते जेका आहे सो ॿेले खाते जे अमलदारनि पारां गैर क़ानूनी जेका वणनि जी वाढी कराई वई, उन खां पोइ वणनि जी वाढी त थी, पर जेका ॿेले खाते जी ज़मीन हुई उहा गैर क़ानूनी खणत ॾेई बासरनि खे, जेके सियासी माण्हू आहिनि उन्हनि खे ॾिनी वई। हिन वक़्तु जेके आहिनि से ही जेके मां अंग अखर अव्हांखे ॿुधायां पियो त 80% सरकारी अंग अखर आहिनि त दादू ज़िले जा जेके ॿेला आहिनि जी उहे तक़रीबन ख़तमु आहिनि, जंहिंमें 20% जेके ॿेला आहिनि जेके रहियल आहिनि उनमें बि जेकॾहिं कचे में का अहिड़ी सूरत हाल जेकर ॿोॾि अचे थी, जेके लॻापियल इदारा आहिनि ॿेले खाते जा, उहे छा कंदा आहिनि त उन्हनि खे ॿोॾि खां पोइ हिकिड़ी वणनि जी जेका आहे पोखाई करणी हूंदी आहे, पर बदकिस्मती सां उहा बि कोन पिया पवनि, पर उहा रिकॉर्ड में ॼाणाई पई वञे। ऐं खे ॿुधाईंदो हलां त दादू जो तालुको आहे जोही, उनमें माज़ी में जो उहो ईअं थींदो हो त नायाब नस्ल जा जेके वण हूंदा हुआ, जंहिंमें ॼार जो वण आहे जेको, जेके मक़ामी तौरु जंहिंमां पीरू थींदो आहे, जेको मक़ामी माण्हू माज़ी में गिफ्ट करे बि जेके वाही पांदी खां जेको आहे सो वाशिंगटन मशहूर आहे मोकिलींदा हुआ। जी पर बदकिस्मती सां हिन महिल काछे जूं यूनियन काउंसिल हलनि, मोहम्मद खान, वाही पांदी ऐं मुख़्तलिफ़ अहिड़ा कच्छ जा इलाइक़ा आहिनि जंहिंमें इहे वण हूंदा हुआ, ॼार, कंडी या मुख़्तलिफ़ जेके कुदरती जेके वण फुकंदा हुआ, उहे उन्हनि जी ॼमार बि जेका उमिरि वणनि जी उहा वॾी हूंदी। पर हाणे हिते ईअं थियो त ॿेले खाते या जेके ज़िले इंतिज़ामिया जो जेको कमु हूंदो आहे त उनखे रोकियनि, पर उनखे रोकण बजाए हिन महिल असां अॻु में बि हिन मामले ते हिकिड़ी असाइनमेंट रिपोर्ट करे चुका आहियूं त दादू जे तालुके जोही में हर राति काछे मां तक़रीबन 8 लख माले जो जेको काठ आहे, जेको ॼार जो वण जी वाढी कई पई वञे। इन हवाले सां असां अहिड़ी रिपोर्ट बि कई आहे, निशानदेही कई आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, पर उहो सिलसिलो जेको आहे गुज़िगो में जारी आहे। असांजी रिपोर्ट खां पोइ थियो ईअं त जेके लाॻापा लाचारियूं वक़्त ते जेके तहरीक में आयूं, कुझु उन्हनि ते केस थिया, पर हाणे उहो राति जे सिलसिले में जेके इहो वणनि जी वाढी जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। ऐं मूंखे ॿुधाईंदा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि वकील आहे याकूब रुस्तमान, उन अहिड़ी इन जेके काछे में वणनि जी वाढी आहे उन हिकिड़ी हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई, सिंध हाई कोर्ट हैदराबाद है,
उते ही वणनि जी जेका वाढी थिए थी काछे में उन सां जेके मौसमियाती तब्दीलियुनि जा असरात हम्म आहिनि काछे में हम्म पाणी जो मसइलो आहे उन खां पोइ जेके काछे में जेको गर्मी जो पद आहे हिन महिल मूंखे ॿुधाईंदो आहे दादू ज़िले में जेको आहे सो 52 हेक्टेयर ते थो वञे जेके काछे जा इलाइक़ा आहिनि उहे ॿुधाइनि था त उते 52 खां वधीक 53 ऐं 56 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे ख़ासि तौर ते जेके जाबिलू इलाइक़ा आहिनि जंहिंमें गोरख वारो इलाइक़ो आहे जी या अहिड़ा ॿिया जेके बस गिरदाई में कच्छ जा इलाइक़ा आहिनि त मौसमियाती तब्दीलियुनि सां वणनि जी वाढी जे करे जड़ जो जेको पाणी आहे उहो इंतिहाई हेठि हली वियो आहे हम्म कच्छ जी यूनिट आहे सावड़ो उनमें हिन महिल जेका आहे ॾुकार वारी सूरत हाल आहे तो इहे वणनि जी वाढी थिए पई ऐं मूंखे ॿुधाइणो आहे त दादू ज़िले में वणनि जी वाढी जे करे गुज़िरियल साल के दम साके जा या जेके टीबी जा फेफड़नि जी बीमारी आर्ज़े ऐं मुब्तला तक़रीबन 300 खां वधीक माण्हू अस्पतालनि में जेके दाख़िल थिया ऐं जेके उन्हनि बीमारियुनि में मुब्तला थिया इहे सरकारी अंदरि तो अहिड़ा सूरत हाल आहे दादू जी ज़िले अच्छा जे जीअं त कच्छ ऐं अवां ॿुधायो अलाबख्श त हाई कोर्ट में बि हिकिड़े वकील असांजे केस दाख़िल कयो आहे पिटिशन दाख़िल कई आहे ऐं हाई कोर्ट पारां वणनि जी वाढी रोकण जो हुकुम पिणु मौजूदु आहे पर इहा कहिड़ी माफ़िया आहे जेका एॾी वॾी बाअसर आहे अदालत जे हुकुम खे बि थुॾी माहौल दुश्मनी करे पई सो हे मक़ामी जेके बासर वॾेरा आहिनि मक़ामी उन्हनि जो इन में जेको आहे मुलविस आहिनि मक़ामी वॾेरा उहे जेके आहिनि ऐं पुलिस ऐं ज़िला इंतिज़ामिया जा जेके कुझु ऑफिसर आहिनि उहे दादू जे काछे में वणनि जी वाढी में मुलविस आहिनि हाणे अव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾींदो हलां त जॾहिं असां इन हवाले सां रिपोर्टिंग कई त काछे में वणनि जी वाढी ते पाबंदी आहे त थियो ईअं त ॿेले खाते जे अमलदारनि या ज़िला इंतिज़ामिया खे कार्रवाई करणी उन्हनि ख़िलाफ़ जेको गिरफ़्तारियूं करणियूं पर हाणे दादू ज़िले मां जोही मां कंटेनर भरी जेके गैर क़ानूनी मोर इंडस हाईवे या आमरी खां वञनि पिया उहे वाइल्ड लाइफ जा जेके अमलदार आहिनि हुननि कुझु ॾींहंनि में 6 कंटेनर तक़रीबन 6 कंटेनर जेके वाइल्ड लाइफ अमलदारनि जा जेके अंग थियल आहिनि त 30-40 लख मालियत जा उहे जोही मां कराची जेके ॼार जो वण आहे उहे स्मगलिंग थियनि पिया उन्हनि 6 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि त जेको मक़ामी जेके पुलिस आहे उहा ऐं जेके ज़िला इंतिज़ामिया आहे नाले मातारे हिकिड़ो कलम 144 लागू कयो थो वञे ऐं इहो जेको मामिलो जेको वकील पारां हाई कोर्ट में उथारियो वियो वक़्तनि फ़वक़्तनि ज़िला इंतिज़ामिया जेका आहे उहा छा पई करे त पंहिंजो कागज़ी कार्रवाई पूरी ॼाणाए पई पर हिन महिल जेका आहे से हिकु तरफ़ दादू जे कच्चे में जेके ॿेला ख़तमु थी चुका आहिनि उते गैर क़ानूनी जेके खणकूं आहिनि त ॿिए तरफ़ इहो आहे त काछे में वरी गैर क़ानूनी वणनि जी वाढी आहे ॿियो इशू हाणे इहो थियो आहे ताज़ो त हाणे जेको तूफ़ान आयो उन में नुक़सानु थियो माण्हुनि जी ज़िंदगी जानी थियूं 2 माण्हू फोत थिया दादू ज़िले केतिरा ई ज़ख़्मी थिया जी त हाणे उन तूफ़ान में वण किरिया केतिरा ई वण किरिया हाणे दादू जे मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसूं आहिनि उन्हनि में छा थियो त अमलदार जेके आहिनि उन्हनि वण जेके तूफ़ान में किरण जो बहानो ॼाणाए केतिरा ई वण वढिया विया इन में रोड्स खाते जा अमलदारनि जेके आहे तो तक़रीबन 60 खां वधीक वण वढिया विया मुख़्तलिफ़ ऑफिसनि में हाणे थिए ईअं पियो त कच्चे काछे खां पोइ हाणे जेको वणनि जी वाढी जो सिलसिलो आहे उहो दादू शहरनि में अची वियो आहे जी वॾी महिरबानी अला बख्श खुश अवांजी जो अवां ताज़ा सूरत हाल जेका आहे वणनि जी वाढी जी दादू जे ज़िले में हुन खां असां आगाह कयो नाज़रीन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं था पंहिंजे पहिरें महिमान जी तरफ़